बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलर कयो वतन फिरत न छिनन पाण में पसो पखी अड़न माण्हू आ मेठ घणी। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। आवां मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूद आहियां। हमेशा जियां खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। उम्मीद करियां थी त अॼु जो ॾींहुं बि ॾाढो ख़ूबसूरत हूंदो ऐं इन उम्मीद सां ॾींहं जो आऊं आगाज़ करियां पई, इन प्रोग्राम जो आगाज़ करियां पई ऐं सम्झां थी त अॼु जी जेका बि प्लानिंग हूंदी, जेको कमकार हूंदो, जेका किरत हूंदी, उहा सुहिणी हूंदी ऐं ॾाढो एनर्जेटिक वे सां अवां पंहिंजे ॾींहं खे स्टार्ट कयो हूंदो। ॿार स्कूल वञी चुका हूंदा ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे अंगारे जो ॾिहाड़ो। सुबुह महिराण प्रोग्राम ख़ासि तरतीब ॾिनी आहे हफ़्ते में, त असां अॼु जो जेको ॾिहाड़ो आहे ख़ासि तौर ते असां जूं जेके भेनरूं आहिनि उन्हनि जे लाइ असां हिन प्रोग्राम खे वधीक प्रेफरेंस ॾींदा आहियूं ऐं उहे टॉपिक्स जेके अव्हां जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां वधीक माना रखंदा ऐं ख़ूबसूरत ॾिसणु अवां सभिनीनि जो हक़ बि आहे। ॿी ॻाल्हि त मूं अॼु सोचियो त आउं थोरो ख़ुशी ते ॻाल्हाईंदसि। ख़ुशी छा आहे ऐं ख़ुशी हूंदी छा आहे? कॾहिं इहो अहसासु पैदा थियो आहे, इहो सुवालु पैदा थियो आहे, इहो कॾहिं सोचियो आहे अव्हां? ऐं जेकॾहिं अव्हां ग़मगीन आहियो त उन वक़्तु अहसासु थियो आहे त ख़ुशी केॾी ख़ूबसूरत हूंदी आहे, केॾी प्यारी हूंदी आहे। ऐं जेकॾहिं अव्हां ख़ुशि आहियो त उहा ख़ुशी हक़ीक़त में अव्हांखे कीअं महसूसु थिए थी, या जेकॾहिं अव्हां ग़मगीन आहियो त पोइ अचानक सां का ख़ुशी मिलंदी आहे त पोइ इंसानु केॾो झूमिजी पवंदो आहे। रक़्स केॾो ख़ूबसूरत हूंदो आहे, राग केॾो ख़ूबसूरत हूंदो आहे, रंग केॾा हसीन हूंदा आहिनि। इहा काइनात केॾी ख़ूबसूरत आहे, केॾी हसीन ही काइनात आहे। अव्हां पाण केॾा हसीन आहियो, केॾी ख़ूबसूरत तख़लीक़ अव्हां जी आहे। अल्लाह पाक तव्हांखे केॾो ख़ूबसूरत बणायो आहे। जीअं आहियो, जहिड़ा आहियो, पंहिंजो पाण खे एक्सेप्ट कयो ऐं जेसीं ताईं अव्हां पंहिंजो पाण खे एक्सेप्ट कोन था कयो त मुंहिंजे ख़्याल सां अव्हांखे केरु एक्सेप्ट करण जे लाइ कोन तयारु हूंदो। हा, थी सघे थो फॉर दी शॉर्ट टाइम, घटि टाइम लाइ को अव्हांखे एक्सेप्ट करे, को अव्हांखे अव्हां जीअं ॾिसणु चाहे, पर मां सम्झां थी त अव्हां ई पंहिंजो पाण में जेकॾहिं घणा ऐब ॾिसंदव त पोइ इहा सिधी ॻाल्हि आहे त अॻिला माण्हू अव्हां में खोड़ सारा ऐब ॾिसंदा। ॿी ॻाल्हि त अॼु जॾहिं मूं ख़ुशी जो सोचियो पिए ऐं जॾहिं मूं सेटिस्फिकेशन जो सोचियो पिए त मां सम्झां थी त सेटिस्फिकेशन अव्हां पाण जेसीं ताईं कंहिं कम मां सेटिस्फाई कोन आहियो त पोइ तव्हां कंहिंखे कीअं सेटिस्फाई करे सघो था, या ॿिए कंहिंखे सेटिस्फाई करण जो ख़्यालु छो पैदा थींदो आहे? इहो सुवालु असांजे ज़हन में छो पैदा थींदो आहे? इहे ॻाल्हियूं असांजे ज़हन में छो वकोड़जी वेंदियूं आहिनि? इहो तूफ़ान असांजे ज़हन में छो थी वेंदो आहे? ईअं छो थींदो आहे ऐं छो छाजे लाइ? इहे सुवाल घणा मुंहिंजे ज़हन में उथंदा आहिनि ऐं मां सम्झां थी त हर इंसान जे ज़हन में घणा सारा सुवाल उथंदा हूंदा, हिकिड़ो सोचनि जो तूफ़ान उथंदो हूंदो ऐं काफ़ी सारा अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके पोइ कोरे कागज़ ते पंहिंजा ख़्यालात ऐं पंहिंजा तसवुरात ज़रूरु उहो अक्स उन कागज़ ते लाहींदा हूंदा। ऐं आउं बि उन्हनि माण्हुनि मां आहियां। हमेशह जॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते सोचंदी आहियां पोइ चाहींदी आहियां त थोरो कुझु लिखी वठां ऐं आउं रिलैक्स थी वेंदी आहियां। सो ख़ैर, ख़ुशि रहणु अव्हांजो हक़ आहे। लतीफ़ साईं ख़ुशीअ जे हवाले सां बि लिखियो आहे, हर रम्ज़ ते लिखियो आहे, हर दौर जे हवाले सां उन्हनि लिखियो आहे। ऐं जॾहिं बि असां कुझु बि पढ़ूं था त मां सम्झां थी त असांखे उहा स्टैमिना मिलंदी आहे ऐं असां वाक़ई में पंहिंजो पाण खे उन कंडीशन में महसूसु कंदा आहियूं। सो बसि एतिरो ई चवंदसि त ख़ुशि रहंदा कयो पंहिंजनि सां ऐं पंहिंजे लाइ। इनर पीस ॾाढो ज़रूरी हूंदो आहे ज़िंदगी जे लाइ, अॻियां वधण जे लाइ ऐं सेटिस्फिकेशन जे लाइ। यस व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं। ॿी ॻाल्हि त अखियुनि जो इन्फेक्शन ॾाढो हले पियो, मेट्रोपॉलिटन सिटी में ॾाढो आहे, हैदराबाद में बि इहो इन्फेक्शन पहुची चुको आहे ऐं असांजे कैमरा जे पोयां जेके असांजा वर्कर्स आहिनि उहे बि ग्लासिस पातल वेठा आहिनि ऐं तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि इरिटेशन अव्हांखे थिए थी अखियुनि में त अखियुनि खे हथु न लाहियो। रिकमेंड कनि पिया त पंहिंजे अखियुनि जी ईअं अव्हां केयर करे सघो था, साफ़ पाणी सां अखियुनि खे अव्हां धोयो। उनखां अलावा बि जेके बि ॿ चारि प्रॉब्लम्स थियनि था, फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं, त उन्हनि खे बि कोशिशि कयो त लाइटली ऐं ईज़िली तव्हां डील कयो। इन प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो ऐं कैडबरी डिलाइट वारा चवंदा आहिनि त दिलि खटियो डिलाइट सां, सुठा इंग्रीडियंट्स आहिनि ऐं ईज़िली अफोर्डेबल आहे। हीअ चॉकलेट तव्हां कंहिं बि शॉप तां वठी सघो था। ऐं आउं वरी आगाज़ करियां थी चांहि सां इन प्रोग्राम जो ऐं ज़ारा खे बि आउं भली कार चवां थी। असां वटि ज़ारा अॼु मौजूदु आहे। सम्झी त विया हूंदा, अंगारे जो ॾिहाड़ो आहे ऐं मूं जॾहिं केयर जी ॻाल्हि कई आहे, अव्हां जी ॻाल्हि कई आहे, त पोइ असां वटि ज़ारा ई मौजूदु हूंदी। अस्सलाम वालेकुम ज़ारा, हैव अ गुड मॉर्निंग, कीअं आहियो?
गुड मॉर्निंग यू टू। थैंक यू। ज़बरदस्त जी ज़ारा। ज़ारा प्यारा पिया लॻो इलाही ऐं इलाही ब्यूटीफुल ड्रेस बि पातल आहे। अॼु मूं डिसाइड इहो ई कलर कयो पर पोइ बसि ठीकु आहे मां चयो ओके जी 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 तव्हां ठीकु लॻा पिया आहियो ज़बरदस्त फिट फाट। अॼु कुझु तबियत सही न पई तबियत डाउन डाउन एक्चुअली छा आहे मौसम अहिड़ो आहे ऐं आइज़ जी तव्हां ॻाल्हि कई त थोरो आऊं बि इन शइ ते ॻाल्हाईंदसि। यस प्लीज़। छो जो मोस्टली माण्हू प्रोटेक्शन्स कोन ॾींदा आहिनि। असांजो अगरि आइज़ ख़राबु थींदियूं त असां डिफरेंट प्लेसिस ते वञी ॿियनि माण्हुनि खे इफेक्टेड करे छॾूं था। त कोशिशि करणु घुरिजे जीअं असांजी हीअं पोयां असांजा कैमरामैन नंढड़ा जेके आहिनि उहे ग्लासिस या गॉगल्स चयो वञे त उहे वियर करे वेठा आहिनि। इहो तमामु सुठो आहे, इन सां ॿियो माण्हू इफेक्ट घटि थींदो आहे। ऐं कोशिशि करणु घुरिजे त असां वाक़ई पंहिंजे अखियुनि खे जेको आहे हथ वग़ैरह न लाहियूं, छो जो इन सां इहा जेका डिज़ीज़ आहे उहा तमामु फ्लूंटली जेका आहे न फैलिजे पई। ऐं कोशिशि कजे जंहिं माण्हू सां तव्हां ॻाल्हायो पिया त उनजे आइज़ टू आई निहारे न ॻाल्हायो, मतिलबु डाउन थी ॻाल्हायो। ज़रूरी न आहे त असां फेस में निहारे ॻाल्हायूं, इन सां बि इहा शइ जल्दी या बिल्कुलु। अलावा थर में बरसाति पई आहे, ठटे में बरसाति पई आहे, बरसाति जो सिलसिलो हले पियो, ॾाढी सफोकेशन हुई, ॾाढी घुट हुई ऐं अॼु सुबुह जो लॻे पियो त हीर घुली आहे। हा बिल्कुलु शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुठो पियो लॻे जॾहिं मौसम ईअं तब्दील थींदो आहे सुठो लॻंदो आहे। ऐं ॿियो न जेको इंसान जो मूड हूंदो आहे त उहो बि मौसम ते डिपेंड। गरम मौसम में असां ख़ुदि बि गरम मिज़ाज थी वेंदा आहियूं, असांजा वर्डिंग्स जेके आहिनि गरम गरम निकिरणु शुरू थी वेंदा आहिनि, पोइ बिहेवियर इन लाइ बि चेंज थी वेंदो आहे छो जो असां वटि जेका गर्मी आहे उनजो इफेक्ट असांजे मथां तमामु घणो। हालांकि ज़ारा पाण 8 महीना गर्मी बर्दाश्त कंदा आहियूं पर पोइ बि इहे जेके ॾींहं हूंदा आहिनि अचानक घणी सफोकेशन बर्दाश्त कोन थींदी आहे। मां ॿुधायो कहिड़ी मौसम वणंदी आहे? मूंखे त सर्दियुनि जी मौसम ॾाढी वणंदी आहे। ज़बरदस्त मूंखे बि सर्दियूं वणंदियूं आहिनि, इंतज़ार बि आहे। गर्मियूं त हूअं बि मतिलबु इरिटेट कंदियूं आहिनि, सर्दी आहे त ज़बरदस्त आहे। ज़बरदस्त बिल्कुलु। अॼु स्किन ते ॻाल्हाईंदासीं जी, अॼु स्किन ते ॻाल्हाईंदासीं, उन्हनि ट्रीटमेंट्स ते ॻाल्हाईंदासीं जेके ट्रीटमेंट असां मोस्टली हॉस्पिटल्स में, क्लिनिक्स में या असांजे सलोन्स ते कयूं था। ऐं इहे ट्रीटमेंट्स इलाही यू कैन से असांजी स्किन जे लाइ बि बेनिफिशियल आहिनि। काफ़ी माण्हुनि खे इन्हनि शयुनि जा इलाही प्रॉब्लम्स लॻंदा आहिनि त भई असां अगरि ही सिटिंग्स वठूं था, अॻियां हली आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि त कहिड़ियुनि सिटिंग्स जे बारे में आऊं ॻाल्हायां पई त असांखे मोस्टली माण्हुनि जो ॾिसो, असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त असांजो फर्स्ट वर्क जेको असांजो कमु कंदो आहे, असांजो दिमाग़ु कमु कंदो आहे। त जॾहिं असां नीडल्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां डिॼी वेंदा आहियूं त भई असां नीडल्स कीअं था असां पंहिंजी स्किन ते यूज़ करे सघूं। निडल जॾहिं असांखे एज़ ए इंजेक्शन जे तौर ते बि लॻंदी आहे त मोस्टली नंढड़ा ॿार त हूअं ई परेशान थींदा आहिनि, पर वॾो जेको आहे उहो वधीक डिॼी वेंदो आहे त हाणे इंजेक्ट थींदो, हाणे हीअं थींदो। सो बिल्कुलु डिॼणु न घुरिजे। जेके अॼु असां माइक्रो नीडलिंग जे बारे में ॻाल्हाईंदासीं। माइक्रो नीडल्स छा हूंदियूं आहिनि, उन्हनि जा बेनिफिट्स छा आहिनि स्किन ते, ऐं उन खां अलावा उन्हनि जो कमु छा आहे। ऐं सो प्रोग्राम खे तमामु सुठे नमूने सां ध्यान सां वेही ॿुधिजो। को बि क्वेश्चन हुजे तव्हां करे सघो था, असां तव्हांखे बिल्कुलु एक्टिव थी जवाबु ॾींदासीं ऐं जंहिंसां तव्हांखे पंहिंजी स्किन जो बि ख़्यालु रखिणो पवंदो। इन सां मोस्टली छा थींदो आहे, असां वटि क्लाइंट जॾहिं अचे थो त जॾहिं माइक्रो नीडलिंग कराए वञे थो त असां वटि हिकिड़ो इहो बि कॉन्सेप्ट आहे त असां को बि कमु कयो आहे या को बि कमु करणु वञूं पिया त बसि असांखे इंस्टेंट रिज़ल्ट खपे। सो इंस्टेंट रिज़ल्ट जेको आहे हिननि शयुनि मां कोन मिलंदो आहे। ऑफकोर्स असांखे रिलैक्स रहणो पवंदो आहे, असांखे टाइम टू टाइम उनजो वेट करणो पवंदो आहे, असांखे प्रॉपर सिटिंग्स वठणियूं पवंदियूं आहिनि। असां वटि क्लाइंट जेको अचे थो उहो वंस एंड ट्वाइस अची पंहिंजी सिटिंग्स वठे थो, उन खां पोइ छा थो थिए, उहो पर्सन जेको आहे गुम। भई छो तव्हां वियल आहे, यार हिननि जा पेमेंट्स ॾाढा वधीक आहिनि ऐं या त टाइम कोन मिली सघियो। त ॾिसो, जॾहिं असां माइक्रो नीडलिंग जो प्रोसेस या को बि थेरेपी स्किन ते करायूं था त उन जे लाइ टाइम टेकिंग प्रोसेस हूंदो आहे। ऐं अगरि असां वेट नथा कयूं त या असांखे रिज़ल्ट न मिलंदा। बिल्कुलु बिल्कुलु जी ज़ारा,
अॼु बिल्कुलु जेको बि अवां डिसाइड कयो आहे ऐं कोशिशि कंदसि त उहे सभु ॻाल्हियूं असां पंहिंजे व्यूअर्स सां शेयर करे सघूं। प्रोग्राम में अची ज़ारा अॼु सुबुह सुबुह जो मां हूअं त एंड में पुछंदी आहियां, पर अॼु मां स्टार्टिंग में पुछणु चाहियां पई अवां खां त हिकिड़ो असां सिलसिलो जोड़ियो आहे त हफ़्ते में हिकिड़ो ॾिहाड़ो ख़ासि जेके औरतूं घरनि में मौजूदु आहिनि उन्हनि खे ही प्रोग्राम असां ईअं सम्झो त डेडिकेट बि करियूं था न। बिल्कुलु। सो अव्हांखे कीअं लॻंदो आहे हिते अची ऐं कीअं कमेंट्स मिलंदा आहिनि अव्हांखे? मूंखे त ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं मोस्टली मुंहिंजा क्लाइंट्स बि पसंदि कंदा आहिनि ऐं मूंखे पहिरियों इहो ई सम्झंदी हुअसि त क्लाइंट्स खे ख़बर कोन पवंदी हूंदी त ट्यूसडे ते जेको आहे असां लाइव प्रोग्राम कंदा आहियूं मेहरान टीवी ते, बट मूंखे व्यूज़ तमामु सुठा मिलंदा आहिनि। क्लाइंट जॾहिं ईंदो आहे ॿुधाईंदो आहे त असां तव्हांजो मॉर्निंग शो ॾिठो ऐं असां तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, काफ़ी कुझु सिखियो। मोस्टली आप ईंदा आहियूं त तव्हां वटि टाइम न हूंदो आहे या तव्हां सां मिली न सघंदा आहियूं, पर जॾहिं तव्हां पूरी शइ खे बिल्कुलु प्रॉपर तरीक़े सां, हिकिड़ी त क्लाइंट इलाही असां वटि ईंदी आहे जी, कुझु ॾींहं पहिरीं मोट आई त मूंखां इहो क्वेश्चन करे पई, यार मुंहिंजो जेको आहे न यूनिवर्सिटी जो टाइम पे थियो त आऊं तव्हांजी अधु ॻाल्हि ॿुधी हुई, हाणे आऊं अधु ॻाल्हि कीअं ॿुधां? मूं चयो यार तव्हां वञो मेहरान टीवी जे चैनल ते वञो ऐं वापसि खां मुंहिंजो इहो ट्यूसडे वारो प्रोग्राम खोलियो, तव्हांखे पूरी ॻाल्हि हुन में कंप्लीट मिलंदी। सो इट मीन्स माण्हू ॿुधनि पिया ऐं इनशाला असां वटि माण्हू कमेंट्स बि कंदा, असांखे कॉल्स बि कंदा ऐं असां वेट बि कंदा आहियूं त असांखां पुछनि। एक्ज़ैक्टली असां अगरि पुछंदियूं असांजूं लेडीज़ त असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु ज़ारा। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, स्क्रीन ते अवां लाइव ॾिसी रहिया आहियो, गॾोगॾु नंबर बि हली रहियो हूंदो आहे। सो हिकु दफ़ो मां अनाउंस बि कंदी आहियां, अॼु बि कंदमि 02221022855 तव्हां डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। हिकिड़ो ईज़ी अव्हांखे मां टिप ॿुधायां थी। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त फॉर एग्ज़ाम्पल अव्हां कीअं हूंदा आहियो त मूंखे प्रोग्राम में कॉल करणी आहे ऐं पोइ मिस करे छॾींदा हुयो, हीअ बि ॻाल्हि करणी हुई, हीअ बि ॻाल्हि करणी हुई। सो अव्हां पॉइंट आउट करे वठो ॿ टे शयूं जेके अव्हांखे पुछणियूं आहिनि। सो असां कोशिशि कंदासीं त अव्हांखे टाइम ॾियूं ऐं अव्हांजा जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे ॿुधी सघूं, पोइ वरी ज़ारा असां डिस्कस कंदासीं ऐं हुनजा सॉल्यूशन्स असां अव्हांखे ॾींदासीं। ॿी ॻाल्हि त प्रोग्राम अपलोड बि थींदो आहे, सो यूट्यूब ते मेहरान टीवी जॾहिं तव्हां सर्च कंदा मेहरान टीवी ऑफिशियल त पोइ तव्हांखे चैनल मिलंदो ऐं उन में इन सेगमेंट्स प्रोग्राम जेको आहे उहो अपलोड थींदो आहे। वक़्तु साही जो बि थी चुको आहे ऐं साही जी तरफ़ बि पहिरीं वधंदसि ऐं अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम सुठो पियो हले, ख़ूबसूरत प्रोग्राम पियो हले ऐं प्रोग्राम जी जेका थीम आहे उहा ख़ूबसूरत आहे। हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं ख़ासि तौर ते भेणुनि खे, असांजी जेके प्यारियूं अदियूं हिन वक़्तु ॾिसी रहियूं आहिनि उन्हनि खे डेडिकेट कयूं पिया। ज़ारा असां सां मौजूदु आहे ऐं ज़ारा सां कचहरी जो सिलसिलो शुरू कयूं था। जी ज़ारा, सो पहिरीं छा डिस्कस करणु खपे, मोस्ट इम्पॉर्टेंट जेको सम्झो था अव्हां? असां स्किन खे ते हली करे असां स्किन जे बारे में ॾाढा कॉन्शियस हूंदा आहियूं, ख़ासि करे जेके लेडीज़ हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं कॉन्शियस हूंदियूं आहिनि पंहिंजी स्किन जे बारे में। त अॼु आऊं माइक्रो नीडलिंग जो सेशन खणी आई आहियां त जीअं असांजो उहे लेडीज़ जेके थोरो डिॼनि थियूं त अगरि असां माइक्रो नीडलिंग कराईंदासीं त असांजी स्किन इलाही डैमेज थी वेंदी हली। त अॼु आऊं तव्हांखे इन्हनि जा पॉज़िटिव ऐं नेगेटिव थिंग्स ॿुधाईंदसि। नेगेटिव थिंग्स छो थींदियूं आहिनि, उहे असांजा पंहिंजा जेके अमल हूंदा आहिनि या असां पंहिंजूं ग़लति के प्रिकॉशन्स स्टेप्स खणी वठंदा आहियूं जंहिंजे करे असांजी उहा शइ जेका ख़राबु थी वेंदी आहे। सो फस्ट आउं ॻाल्हाईंदसि, हींअर माइक्रो नीडलिंग त इलाही इन आहे, पर असां वटि कुझु अरसो पहिरीं असां वटि ही इंस्ट्रूमेंट यूज़ कयो वेंदो हो जंहिंखे असां चवंदा आहियूं रोलर। ओके, हिन में तव्हां अगरि क्लोज़अप कयो त बिल्कुलु नंढड़ियूं नंढड़ियूं माइक्रो नीडल्स हूंदियूं आहिनि जेके जॾहिं असां पंहिंजे स्किन ते इन्हनि खे रोल ऑन कंदा आहियूं त असांजी स्किन अनइवन स्किन इवन थियणु शुरू थींदी आहे। हिन जो यूज़ेज छा हूंदो आहे? हिननि जो यूज़ेज इहो हूंदो आहे त असांजा जेके स्किन जा पोर्स हूंदा आहिनि उन्हनि ते रोल ऑन खे प्रॉपर तरीक़े सां घुमाइणु। अच्छा, काफ़ी माण्हुनि खे इन शइ जी नॉलेज इन लाइ बि कोन्हे त रोल ऑन छा हूंदो आहे।
राइट। त अॼु मुंहिंजो सेशन इहो ई आहे त असांजो जेकी भेनरूं घर में वेठियूं आहिनि ॾिसंदियूं हूंदियूं ॿुधंदियूं हूंदियूं यार ही छा आहिनि इंजेक्शन्स आहिनि लॻाइनि था, त बहितर आहे त मूं सोचियो त अॼु आउं बिल्कुलु क्लियरली सभिनी खे सुठी हिकिड़ी क्लास बि ॾेई छॾियां, हिकिड़ा डेमोन्स्ट्रेशन्स बि ॾेई छॾियां ऐं ॿुधायां बि त ही प्रोसेस छा हूंदा आहिनि। ही प्रोसेस बि करायो वेंदो आहे, असां क्लिनिक्स ते बि कंदा आहियूं, असांजो पंहिंजे सलोन्स ते बि कंदा आहियूं। ठीकु आहे। पहिरीं त असां हिननि रोलोन्स खे या माइक्रो नीडल्स खे छो यूज़ कंदा आहियूं पंहिंजी स्किन्स ते। ॾिसो जॾहिं ज़मीन जेका तव्हां ॾिसो वञी जेका सुकी पई आहे, जंहिं ते पाणी न पियल आहे, जेके इलाही अरसे खां उनखे कंहिं खेड़ियो कोन्हे, त उन जे लाइ असांखे ज़रूरत पवंदी आहे हर जी। राइट। पाणी विझंदा आहियूं, हर विझंदा आहियूं, हर हलाईंदा आहियूं, खाद विझंदा आहियूं, उन खां पोइ उते ग्रोथ थियणु शुरू थींदी आहे। उते नंढा 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 जॾहिं ॿिज पवंदा आहिनि त उहे ग्रो थियणु शुरू थींदा आहिनि। सेम असांजी स्किन जॾहिं डल थी वञे हली, ड्राई जो प्रोसेस आहे असांजी स्किन में, असां पंहिंजी स्किन खे कीअं कोलेजन ॾियूं, सो दैट्स द मेन वे थ्रू नीडलिंग त असां कोलेजन प्रोड्यूस करियूं पिया पंहिंजी स्किन में। कीअं असांजी स्किन में डार्क सर्कल्स पिया अचनि, पैची थी वई आहे। फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं असांखे हिकिड़ो डॉट थियणु शुरू थींदो आहे त असां सोचींदा आहियूं त यार हाणे ही डॉट थी वियो आहे, वरी हाणे थोरो वधियो आहे, हाणे इहो छा छांयुनि जी शक्ल वठे पियो। त उन खे जॾहिं असां रोलोन जो प्रोसेस करायूं था या करियूं था त असां सोचींदा आहियूं त यार निडल असांजी स्किन में वेंदी ऐं ही बिल्कुलु स्लोली नीडल्स वेंदी आहे। ठीकु आहे। इन जे लाइ जॾहिं बि असां को प्रोसेस कंदा आहियूं स्किन जो त असांखे छा करणु घुरिजे, पोर रिफाइनिंग क्रीम्स हूंदियूं आहिनि, पहिरीं असां उन्हनि जो एप्लीकेशन ॾींदा आहियूं, देन असां सुन करे छॾींदा आहियूं पंहिंजी स्किन खे। राइट। उन खां पोइ असां पंहिंजो प्रोसेस शुरू कंदा आहियूं, छो जो माइक्रो नीडल्स एतिरो इरिटेट न कंदियूं आहिनि स्किन खे, बट ऑफकोर्स असांजी स्किन खे ज़रूरु टच करे हल्कियूं सी असांजी स्किन में वेंदियूं आहिनि। दीज आर रोलर। ठीकु आहे। हाणे जी दिस इज़ रोलर। देन हाणे असां हलूं था माइक्रो नीडलिंग छा हूंदी आहे। माइक्रो नीडलिंग जेका असांजो प्रोसेस हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त असांखे नीडल जेका हूंदी आहे उहा विझणी पवंदी आहे। ओके। हाणे असां अगरि क्लोज़ कयूं त असांजी नीडल्स जेके आहिनि ही आहिनि। ओके। त हिनखे डॉक्टर में लॻाए हुनखे अप्लाई कयो वेंदो आहे, बट आउं तव्हांखे ॿुधायां थी ही काफ़ी सन्यूं नीडल्स हूंदियूं आहिनि। हिननि जो प्रोसेस हाणे आउं तव्हांखे सम्झाईंदसि त छा हूंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, मोस्टली असांजो जेको दिमाग़ आहे उहो हिनखे बिल्कुलु एक्सेप्ट कोन कंदो आहे त एतिरियूं नीडल्स असां कहिड़े तरीक़े सां अंदरि विझूं, मतिलबु स्किन में वेंदियूं, पोइ असांखे इरिटेट कंदियूं, त बिल्कुलु ॾिजण जी ज़रूरत कोन्हे। अहिड़ो को बि इशू कोन थींदो आहे, अहिड़ो को बि प्रॉब्लम न थींदो आहे स्किन सां। अगरि ही तव्हांजी स्किन में अंदरि असां इंजेक्ट न थींदियूं आहिनि, बसि ही हल्को सो पुश करे असां तव्हांजी स्किन में प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे जेको प्रोडक्ट, फॉर एग्ज़ाम्पल आउं को सीरम खणां थी, असांजा सीरम्स हूंदा आहिनि जेके असां यूज़ कंदा आहियूं हिननि में। पहिरीं असां सीरम जो इस्तेमालु कंदा आहियूं, मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त स्किन खे पहिरीं रिफाइनिंग कंदा आहियूं, देन असां उन जे मथां प्रोसेस कंदा आहियूं, त असां ड्रॉप्स छॾींदा आहियूं हुन जा। फॉर एग्ज़ाम्पल ही असांजी स्किन जेका आहे उहा छायूं आहिनि असांजी स्किन में, त पहिरीं असां पंहिंजो सोल्यूशन जेके असांजा सीरम्स आहिनि उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां अप्लाई करे एंड देन असां ही प्रोसेस उन जे मथां कंदा आहियूं। काइंडली इन शइ जो ज़रूरु ख़्यालु कजो त जंहिं माण्हू वटि तव्हां माइक्रो नीडलिंग कराइण वञो पिया या रोलोन कराइण वञो पिया, हिकिड़ो प्रॉपर सिखियल माण्हू हुजे। राइट। ही तव्हां पंहिंजे घर में वठी ही नीडल्स यूज़ नथा करे सघो। हिननि जो प्रोसेस हूंदो आहे, हिननि जो एप्लीकेशन जो वे हूंदो आहे, जेको असांखे अगरि ख़बर न आहे त असांजी स्किन रिएक्ट करे ख़राब थी सघे थी, छो जो असांजा बाक़ाइदा पोर्स जेके आहिनि ओपन थींदा आहिनि। ठीकु। हाणे माइक्रो नीडलिंग जो कमु छा आहे, प्रोसेस छा आहे, इहो असां हिन ते ॻाल्हाईंदासीं। राइट। रोलोन जेको आहे उनजो जेका
स्किन में हिननि जो फुली इंजेक्ट न कयो वेंदो, मतिलबु फुली असांजी स्किन में स्लोली असांजे स्किन ते ही रोल ऑन जेको आहे वर्कआउट कंदो आहे ऐं इन्हनि खे यूज़ करण जो वे हा तव्हां अगरि सिखणु चाहियो था त वेरी ईज़ी, तव्हां हिकिड़ो 2 ॾींहं ॾेई हिनखे तमामु सुठे नमूने सां सिखी सघो था। बट तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी स्किन में एकनी आहे, these things will solve that things. Okay. या 99% तव्हांजी शयूं जेको प्रोडक्ट आहे छो जो असांजी स्किन में पेनिट्रेट थिए पियो, राइट। ॾिसो जॾहिं असां का क्रीम यूज़ करियूं था, जॾहिं बि असांजी का क्रीम असां यूज़ कंदा आहियूं पंहिंजे चेहरे ते त उहा असांजे बिल्कुलु अपर लेयर ते स्किन जी जेका अपर लेयर आहे मेन लेयर आहे ओस ताईं असांजी स्किन में मौजूदु हूंदी आहे। देन पेनिट्रेट थियण जे लाइ असां उनखे टाइम ई कोन ॾींदा आहियूं, राइट। असां छो फेयरनेस क्रीम्स या नाइट क्रीम्स जेके आहिनि उहे असां ओवरनाइट हणी छॾींदा आहियूं, इन लाइ जो असांजा पोर्स उनखे थोरो स्क्वीज़ कनि ऐं उहा शइ असांजी स्किन में प्रॉपर तरीक़े सां वञी वञे, राइट। हिन प्रोसेस सां छा थींदो आहे, असां जॾहिं का बि जीअं असां कोलेजन स्किन में प्रोड्यूस करणु चाहियूं था या असां ग्लूकोथाइन, तव्हां ॿुधा हूंदा ग्लूकोथाइन जा इंजेक्शन्स जेके लॻंदा आहिनि, ॾिसो उहो इंजेक्ट कयो वेंदो आहे आईवी में, ओके। बट असां उन्हनि जो प्रोसेस चेहरे ते बि कंदा आहियूं तव्हांजी स्किन खे ब्राइटन करण जे लाइ। ही जेके तव्हांजी छायूं आहिनि या पिगमेंटेशन्स तव्हांजे चेहरे में अची था वञनि उन्हनि खे बि असां हिननि नीडल्स जे थ्रू, ॾिसो हिननि ते हिननि जा नंबर्स हूंदा आहिनि, 101 हूंदो आहे, 105 हूंदो आहे, 5.0 हूंदो आहे। त असांखे उनजी नीडल्स जे स्किन जे हिसाब सां उहा उनखे प्रॉपर तरीक़े सां मैनेज करे कि असांखे कहिड़ी जॻह ते कहिड़ी जीअं असांजा अपर लिप एरिया जेको आहे इलाही सेंसिटिव हूंदो आहे त असांखे उनखे कहिड़े पोज़ीशन ते रखिणो आहे। एंड देन असांजे जेके फोरहेड एरियाज़ आहिनि या चिन जा एरियाज़ आहिनि उते कहिड़ी कहिड़ी असांखे नंबर सेट करणा हूंदा आहिनि। सो अगरि तव्हांखे हिन शइ जी प्रॉपर नॉलेज न आहे त काइंडली अगरि का तव्हांजी दोस्त आहे उहा परचेस करे आई आहे, यार अचो त पंहिंजी स्किन खे पाण सुठो था ठाहे वठो, सो बी केयरफुल अबाउट इट प्लीज़। तव्हां इहा शइ ही रिस्की बि आहे, तव्हां हिनखे बिल्कुलु चेहरे ते पंहिंजे तरीक़े सां रोल ऑन खे या उनखे न यूज़ कजो। ॿी शइ, तव्हांजो हेयर ग्रोथ घटि थिए पियो, तव्हांजो हेयर फॉल थिए पियो, तव्हांजा हेड जा मसां बंदि थी विया आहिनि, तव्हांजो उतां खां हेयर ग्रो कोन पियो करे, त उन जे लाइ बि असां सीरम्स तव्हांजे हेड में अप्लाई करे माइक्रो नीडलिंग जो प्रोसेस कंदा आहियूं ऐं माइक्रो नीडलिंग में पोइ नीडल्स जेके हूंदा आहिनि इन खां थोरा सा असांजा नंबर चेंज थी वेंदो आहे। केतिरियूं सिटिंग्स हूंदियूं आहिनि इन जूं? राणा मैक्सिमम जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं असां माइक्रो नीडलिंग जो अगरि प्रोसेस चऊं था असां चवंदा आहियूं 5 to 6 सिटिंग्स तव्हां करायो आहे, ठीकु, राइट। पर ॾिसो ही प्रोसेस जेको हूंदो आहे उहो एतिरो जल्दी इफेक्ट न कंदो आहे, स्लोली कंदो आहे, टाइम वठे थो। उहो मूं चयो न असां थकिजी पवंदा आहियूं त यार असां 2 सिटिंग्स वठियूं आहिनि अञा ताईं त रिज़ल्ट कोन आयो आहे। बाबा हिकिड़ी सालनि जी शइ आहे, सालनि खां तव्हांखे हिकिड़ो प्रॉब्लम आहे स्किन में, तव्हांखे एक्नी आहे, तव्हांखे स्कार्स आहिनि या तव्हांजी स्किन डल थी वई आहे, राइट। असां इन में बीबी ग्लो जो बि ट्रीटमेंट ॾींदा आहियूं, जंहिंजी स्किन तो डल आहे स्किन त उहा बि ब्राइटन थी वेंदी आहे। तव्हां इन में मेकअप जो, असां इन में मेकअप जो बि प्रोसेस ॾींदा आहियूं, जीअं गर्ल्स जेके आहिनि ही हिननि जा मेकअप इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि या हिननि जा मेकअप जा जेके असांजा नेचुरल आहिनि, फेयर आहे, त असां स्किन जे हिसाब सां पिगमेंट ॾेई एंड देन माइक्रो नीडलिंग कंदा आहियूं ऐं उहा जेका आहे स्किन में वञी कुझु ॾींहंनि ताईं तव्हांजो मतिलबु 10 to 15 डेज़ ताईं तव्हांजो मेकअप लॻो पियो हूंदो आहे चेहरे ते। असां वॉश बि कंदासीं त उहो तव्हांजो हटंदो कोन्हे। सही ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा ज़ारा, उन खां अलावा मूं इहो पुछणु चाहियां पियो त सिवियर अगरि कॾहिं कंहिंजो प्रॉब्लम आहे त पोइ बि 5 to 6 सिटिंग्स ई हूंदियूं आहिनि या डिपेंड करे थो स्किन ते, त असांजी स्किन केतिरा सेशन्स खणे थी, बट असां 6-8 ताईं इनफ कंदा आहियूं। देन अगरि तव्हां ही सम्झो पिया त प्रोसेस जेको आहे फॉर एवर जे लाइ हूंदो आहे, सॼी उमिरि असांजी स्किन वरी ओड़ी थी वेंदी, सो
ॾिसो ही प्रोसेस कराइणो पवंदो आहे। ठीकु, तव्हां बिल्कुलु सही था चओ। 6 महीना साल ताईं तव्हांजी स्किन वाकई नो डाउट 99% तव्हांजी इलाही सुठी थी वञे थी। किन जी वाकई फॉर एवर लाइ बि थी वेंदी आहे, छो जो उन्हनि जा अगरि ॾिसो असांजी स्किन जेका आहे डाउन खां प्रॉपर तरीक़े सां क्लीन थी वञे हली, जंहिंजे घटि पिगमेंट इन्हनि शयुनि जा आहिनि, जीअं एकनी जेका आहे उहा इलाही तरीक़े सां तव्हांजे अंदरि नाहे वेठल ऐं उहा आराम सां जेका आहे हिन शइ सां डिज़ोल्व थी वञे हली, छो जो हिननि जा जेके सीरम्स हूंदा आहिनि उहे बाक़ाइदा तव्हांजी स्किन में अंदरि वञनि था ऐं उन खां पोइ ही तव्हांजी स्किन तमामु सुठी ग्लो, इन्हनि में असां ग्लो जा प्रोसेस ॾींदा आहियूं, बीबी ग्लो मतिलबु वाइटनिंग जा प्रोसेस ॾींदा आहियूं, जीअं असांजी स्किन बिल्कुलु ग्लास टाइप शाइन कंदी आहे। इहो सॼो प्रोसेस जेको आहे कोरियन स्किन एग्ज़ैक्टली। ऐं ॿी ॻाल्हि त इहो न प्रॉब्लम घणो आहे मुंहिंजे ख़्याल सां त तव्हां ॾाढो सीरियस वठी छॾींदा आहियो इन शइ खे, त शायदि असांखे सॼी ज़िंदगी पोइ इन्हनि ट्रीटमेंट्स ते हलणो पवंदो, त अवॉइड कंदियूं आहिनि काफ़ी सारियूं लेडीज़। ऐं हीअ प्रोसेस उन्हनि जे लाइ बि बहितरु आहे जेके ॿाहिरि निकिरनि थियूं, जेके वर्किंग लेडीज़ आहिनि। अच्छा ज़ारा, उनखां अलावा गॾोगॾु मां चाहींदसि त हिननि सभिनीनि शयुनि सां गॾोगॾु होम रेमेडीज़ बि तव्हां गॾु शेयर कंदा हलो। सो हिकु ॿ होम रेमेडीज़ जेकॾहिं थी वेंदी त इट्स मच बेटर। बिल्कुलु, होम रेमेडीज़ जे बारे में हींअर जेको असां वटि प्रोसेस हले पियो, होम वरी बि ऐं अॼु हिन ते ॻाल्हायां पई त जीअं रोल ऑन जो प्रोसेस ॿुधाईंदसि त असांजा ही बैग्स ठही वेंदा आहिनि मोस्टली। ही असां त ज़्यादातर सुम्हणु असांजो घटि थो थिए, इन जे करे बि इहे आइस जे हेठां जेके आहिनि स्वेलिंग बैग ठही वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बि रोल ऑन तमामु बेस्ट हूंदो आहे। तव्हां अगरि रोल ऑन जो प्रोसेस करियो था त तव्हांखे सुठा बेनिफिट्स मिलंदा, पर सीरम सां गॾु डायरेक्ट ही एप्लीकेशन न ॾिबो आहे, हिन सां सीरम सां गॾु तव्हां करे सघो था। ऐं तव्हां पुछो होम रेमेडीज़ जे बारे में, मतिलबु तव्हांखे छा जे बारे में मालूमात? बिल्कुलु सही चयो। लाइक एक्नीज़ जेकॾहिं बार बार थी वञनि थियूं, काफ़ी सारियूं असांजियूं भेनरूं हूंदियूं जेके हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसी रहियूं हूंदियूं ऐं माइंड में क्वेश्चन बि क्लिक थींदो हूंदो त ज़ारा जेकॾहिं हीअ शेयर करे। सो यस ज़ारा प्लीज़। ॾिसो, एकनी जे लाइ असां वटि हिकिड़ी ज़बरदस्त सोल्यूशन मिठी काठी, जेके असां छा चवंदा आहियूं, हींअर मूंखे दिमाग़ में नालो प्रॉपर तरीक़े सां कोन पियो अचे, उनखे मिठी काठी असां मोस्टली यूज़ कंदा आहियूं मानी खाधे में। ऐं उनखे अगरि असां पाउडर ठाहे उनखे पाणी सां भणी सघूं था, एंड देन असां वटि पेस्ट हूंदी आहे, तव्हांजे घरनि में पेस्ट मौजूदु हूंदी आहे, कहिड़ी बि पेस्ट हुजे, मतिलबु उन ते को बि तव्हां ज़रूरी न आहे कहिड़ी बि हुजे, हर्बल हुजे या असां जेके पेस्ट यूज़ करियूं था उहा बि तव्हां हणी सघो था तव्हांजी एकनी ते। अगरि उहा एक्टिव आहे त उहा जल्दी सां उहा तव्हांजी विदिन यू कैन से थोरे टाइम में, मतिलबु हिकिड़े 2 ॾींहंनि में उहा तव्हांजी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी एकनी। उन खां अलावा तव्हांखे एकनी जे लाइ तव्हांखे जेके आहिनि ऑइल्स असां ठाहे बि ॾींदा आहियूं, जेके तव्हांखे यूज़ करणा पवंदा आहिनि, या सीरम्स ठाहे बि ॾींदा आहियूं, छो जो ॾिसो हिकिड़ी शइ कंहिं बि शइ प्रॉब्लम जे लाइ इफेक्टेबल न हूंदी आहे, कुझु शयूं मिली करे पोइ असां उन्हनि खे ठाहींदा आहियूं। माखी जो इस्तेमालु करे सघो था तव्हां, एलोवेरा यूज़ करे सघो था तव्हांजी एकनी अगरि एक्टिव आहे त उन जे लाइ, पर ख़बर बि पवंदी आहे। ॾिसो, असांखे इहा बि नॉलेज वठणी हूंदी आहे त तव्हांजी एकनी कहिड़े टाइप जी आहे। जॾहिं असांखे मॉर्निंग में असां ॾिसूं था त असांखे पीप वारी एकनी निकिती आहे, त उन जे लाइ तव्हांजे बाथरूम्स में फिटकरी मौजूदु हुजणु घुरिजे। अगरि तव्हां उनखे कपिड़े में, जेको मलमल जो कपिड़ो हूंदो आहे, डायरेक्ट एप्लीकेट न करियो स्किन ते, ऐं उन सां तव्हां उनखे अगरि तव्हां हल्को सो पाणी हणी रब कयो था पंहिंजी स्किन ते, त उहा एकनी त बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। बट कुझु एकनीज़ जेके उहे हूंदियूं आहिनि जेके असांजे पेट सां तालुक़ु रखनि थियूं, तव्हांजो स्टमक सही न आहे ऐं तव्हांखे एकनी थी वई आहे ऐं असां इलाजु करायूं पिया चहिरे जो, त काइंडली असां वटि अहिड़ा बि क्लाइंट्स ईंदा आहिनि जिन जे अगरि अल्सर आहे या तव्हांखे ॿियो को इशू आहे, कॉन्स्टिपेशन्स वग़ैरह थी वञे, त उन जे करे बि असांजी एकनी एक्टिव थी वेंदी आहे। त बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजे पेट जो प्रॉपर तरीक़े सां कंहिं सुठे डॉक्टर वटि वञी इलाजु करायो, ही तव्हांजी एकनी जल्दी ख़तमु थी वेंदी उन सां बि। ऐं ॿियो जेको मसइलो मूंखे लॻे थो त खाधो सही न खाइणु,
जी ऐं रूटीन डिस्टर्ब हुअण, रूटीन डिस्टर्ब, निंड तव्हांजी डिस्टर्ब आहे, ऑयली शयूं घणियूं हा, खाइण, बर्डन घणो आहे, स्टडी घणी आहे। जी स्टडी में असां वटि जेके लेडीज़ आहिनि उन्हनि जा वार बिल्कुलु ख़तम थी वेंदा आहिनि। मतिलबु फर्स्ट उन्हनि जो असांखे इहो ई हूंदो आहे ॿुधाइण त आप ई स्टडी जे बर्डन जे करे। बाबा स्टडी जो बर्डन ठीकु आहे, खणण बि घुरिजे, खणो, बिल्कुलु खणो, पर जॾहिं तव्हांजो आउटलुक ई ख़राबु थी वेंदो, तव्हां एतिरो टेंशन खणी छॾियो पढ़ाई जो, त ॾिसो असांजे इन्हनि शयुनि जे करे अगरि असां बर्डनाइज़ पंहिंजो पाण खे करे था छॾूं त पोइ असांजो सर्वाइव करणु ॾुखियो थी थो वञे। त कोशिशि करणु घुरिजे हर शइ खे स्लोली, रिलैक्सली ऐं कामली, जॾहिं असां कंहिं प्रोसेस खे, कंहिं शइ खे, जॾहिं असां पंहिंजे कम ते बीठा आहियूं, असां जॾहिं पंहिंजे कम ते बीहंदा आहियूं त अगरि असां थोरा बि स्ट्रेस में आहियूं न त असांजो रिएक्शन जल्दी निकिरंदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजे मथां मूं वटि को क्लाइंट वेठो आहे ऐं उनजे मथां को कमु कयां पई, मूंखे स्ट्रेस अची वियो आहे। स्ट्रेस जॾहिं अचे थो त असांखे ख़बर न पवंदी आहे त असां एट अ मोमेंट असां छा करे छॾियो, राइट। त असांजो उहो इम्पैक्ट जेको हूंदो आहे उहो उन क्लाइंट जे मथां ॾाढो ख़राबु पवंदो आहे। त कोशिशि करणु घुरिजे बिल्कुलु ज़िंदगी, बिल्कुलु चवंदा आहिनि न गुलनि जी सेज न आहे, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। ज़िंदगी खे सर्वाइव करण जे लाइ असांखे काफ़ी तगोदोड़ करणी पवंदी आहे। ज़िंदगी खे गुज़ारण जे लाइ काफ़ी शयूं जेके आहिनि असांखे स्किप करणियूं पवंदियूं आहिनि, असांखे पंहिंजी लाइफ खे चेंज करणो पवंदो आहे। ऐं अगरि उहे चेंजिस तव्हां ख़ुशी ख़ुशी पंहिंजी ज़िंदगी में आणियो था त केतिरो न सुठो थिए। ख़ूबसूरत, इलाही प्यारी ॻाल्हि कई आहे। पर मां सम्झां थी त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हांखे जंहिं सिचुएशन में तव्हां सम्झो था इहा शइ सही न आहे, उन सिचुएशन में ॻाल्हाइण बि सुठो हूंदो आहे। ऐं बाक़ी अव्हां जेका ॻाल्हि कई आहे त रिलैक्स रहण, कूल, काम, ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, इलाही बहितर ॻाल्हि आहे। मां सम्झां थी इहे गुण हर इंसान में हुअणु खपनि। वेल व्यूअर्स, असां साही जी तरफ़ वधंदासीं ऐं प्रोग्राम सां सहकार कैडबरी डिलाइट शो मौजूदु आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। मूंखे ख़बर आहे त अव्हां पंहिंजी टीवी जे अॻियां सभु कमकार छॾे वेठियूं हूंदव हिन वक़्तु, त ज़ारा असां सां हाणे छा डिस्कस करणु वञण वारी आहे। सो हूंदो आहे थोरो न, पर मां सम्झां थी घणो डपु हूंदो आहे त हा इंजेक्शन्स कीअं फेस ते लॻंदियूं, छा थींदो, ऐं इहो प्रोसेस घणो वॾो त कोन आहे ईअं न त पोइ असां फासी वञूं, सॼी ज़िंदगी असांखे इहो प्रोसेस उन सां ई हलणो पवंदो। त ज़ारा वेठी आहे ऐं ज़ारा खां असां पुछंदासीं जी ज़ारा कीअं असांजी भेनरुनि सां वधीक शेयर कंदा। असां जॾहिं माइक्रो नीडलिंग ते डिस्कस कयोसीं पिए त माइक्रो नीडलिंग जे बारे में इहो तव्हांखे ॿुधायां त बिल्कुलु डपु ऐं डिॼण जी ज़रूरत कोन्हे, बिल्कुलु एतिरो तकलीफ़ कोन थींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जॾहिं ही प्रोसेस कयो वेंदो आहे त हिन प्रोसेस में तव्हांजी ब्लडिंग चेहरे मां या जंहिं जॻह ते तव्हांखे ख़बर आहे माइक्रो नीडलिंग सां तव्हांजा स्क्रेच मार्क्स बि ख़तम थी वेंदा आहिनि। 99% तव्हांजा स्क्रेच मार्क्स किथे बि आहिनि। मोस्टली लेडीज़ जेके आहिनि विदाउट स्लीव शर्ट्स पाइनि थियूं त हितां खां मार्क्स अची था वञनि, या काफ़ी प्रॉब्लम जे करे इलाही जॻहियुनि ते तव्हांजा स्क्रेच मार्क्स अची था वञनि, त उहे बि माइक्रो नीडलिंग तव्हांजी ख़तम करे छॾींदी आहे। तव्हांजे हेयर फॉल खे बि रोके थी, तव्हांजे अगरि वारनि में ड्राइनेस अची वई आहे या तव्हांजी स्किन जेका आहे उहा मतिलबु रीग्रोथ जे लाइ, रीग्रोथ जे लाइ बि असां माइक्रो नीडलिंग यूज़ कंदा आहियूं। ऐं असां वटि हींअर इंजेक्शन्स बि खणी आई आहियां तव्हांखे ॾेखारण जे लाइ त ही इंजेक्शन्स जेके आहिनि असां मतिलबु इंजेक्ट कोन कंदा आहियूं, बट उहे पेनिट्रेट करायूं। इंजेक्ट में ऐं पेनिट्रेट कराइण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इंजेक्ट मीन्स तव्हांजे उन्हनि जी नीडल्स जो हिसाब किताब हूंदो आहे, ही बिल्कुलु नैनो नीडल्स चयो वेंदो आहे हिननि खे, राइट। असां हिननि खे नीडल्स इहो चवंदा इन लाइ छो जो नीडल्स आहिनि, बट नैनो नीडल्स मतिलबु एतिरियूं स्लाइट हूंदियूं आहिनि जो तव्हां अगरि हिनखे टच कयो था त ही तव्हांखे इरिटेट कोन पियो करे, राइट। त ही स्किन ते बिल्कुलु प्रॉपर तरीक़े सां आराम सां लॻी वेंदियूं आहिनि। जी सीरम सां गॾु त उहो तव्हांखे बिल्कुलु इरिटेट कोन करे। ऐं मूं तव्हांखे इहो बि ॿुधायो त अगरि कंहिंजी स्किन सेंसिटिव आहे त असां हुनखे
सुन करे छॾींदा आहियूं। ठीकु, ऐं 10 मिनट्स जे लाइ जॾहिं सुन कंदा आहियूं त उन खां पोइ असां हुन ते प्रोसेस शुरू करे छॾींदा आहियूं। राइट, हाणे फॉर एग्ज़ाम्पल असांजो ही ट्रीटमेंट कंहिं बि प्रॉब्लम जे लाइ असां एकनी लाइ करियूं पिया, असां मार्क्स लाइ कयूं पिया, असां स्किन जेका सैगी थी वई आहे, लटकी आई आहे, या तव्हांजो फाइन लाइन्स आहिनि उन्हनि जे लाइ कयो पिया, कहिड़ी बि शइ जे लाइ तव्हां जॾहिं ही प्रोसेस करायो पिया त उनखे थोरो रहण ॾियो। ॾिसो, एटलीस्ट 7 डेज़ ताईं तव्हांजी स्किन जेका आहे उहा थोरी ड्राई थी वेंदी, छिकियल लॻंदी, ऐं तव्हांखे फील थींदो त यार मुंहिंजी स्किन ड्राई ॾियां पई वञे। सो तव्हां हाणे उन्हनि जा ड्रॉबैक्स छा आहिनि, थोरो उन्हनि जे लाइ बि हलंदसि। ठीकु, ही शइ तव्हां कराए अचो था, उन खां पोइ तव्हांखे इहो पहिरीं शइ त जेको तव्हांखे हिकिड़ो प्रोफेशनल करे पियो त उहो तव्हांखे गाइड करे प्रॉपर तरीक़े सां त हिन खां पोइ तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि जो ख्यालु रखिणो आहे। उस में वञो पिया त तव्हांखे सन ब्लॉक यूज़ करिणो आहे। 24 आवर्स ताईं हिन जे प्रोसेस खां पोइ 24 आवर्स ताईं तव्हांखे न का क्रीम यूज़ करणी आहे जेके तव्हांजे स्किन में किचन में वञण वारो प्रोसेस जी सॼो अचां पई हुन जॻह ते। तव्हांखे 24 आवर ताईं कंहिं गरम जॻह ते नाहे वेहणो। जीअं सर्दियूं आहिनि त तव्हां हीटर जे अॻियां मोस्टली माण्हू वेही रहंदा आहिनि, बिल्कुलु नाहे वेहणो। 24 आवर ताईं बिल्कुलु स्किप करणियूं आहिनि उहे शयूं। थधि में नाहे निकिरणो, नॉर्मल वेदर में वेहणो आहे, घर में मतिलबु घर जो माहौल उहो ई नॉर्मल हूंदो आहे। तव्हां जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा त असांखे गर्मी महसूसु थींदी आहे, बट घर में असां वेठा हूंदा आहियूं असांखे रिलैक्स फील हूंदो आहे। राइट, त कोशिशि कयो थधी जॻह ते वियो। ओके, उन खां अलावा चुल्हि ते मतिलबु तव्हां रध पचा जे लाइ अगरि तव्हां किचन में वञणु चाहियो था उहो ॾींहुं घर वारनि खे चओ ॿाहिरां खां मानी वठी अचो, असां अॼु ॿाहिरां खां मानी खाईंदासीं, अॼु मुंहिंजो स्किन जो ट्रीटमेंट थियो आहे। राइट, सुठो आहे, सेलिब्रेट कयो स्किन जे ट्रीटमेंट खे बि। ऑफ कोर्स कॾहिं कॾहिं ॿाहिरां खां बि खाइण ॿार बि ख़ुशि थींदा आहिनि, असां वॾा बि ख़ुशि थी वेंदा आहियूं त यार अॼु त ज़रूरी हूंदी आहे, चेंज लाज़मी आहे न। असांजा ॿार असांजे हथ जो बार बार रोज़ रोज़ खाई बि बेज़ार थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि यार छा आहे हाणे त असांखे ॿाहिरि जो ॾियो। सो उहो कॾहिं कॾहिं तव्हांखे बि हॉलीडे करणु घुरिजे जॾहिं तव्हां ट्रीटमेंट कराए था अचो। राइट, ऐं ही ट्रीटमेंट रिलैक्सेशन फुल वठो, 24 कलाक तव्हांखे रिलैक्सेशन वठिणो आहे। ठीकु आहे, उन खां अलावा कोशिशि कयो तव्हां पंहिंजे चेहरे खे वॉश न कयो, छो जो जेके इंजेक्शन्स या सिरिंजिस या तव्हांखे सीरम्स असां स्किन में पेनिट्रेट कराया आहिनि उहे उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां पंहिंजो कमु करणु ॾियो। फेस न मोस्टली हूंदो आहे न, फेशियल खां पोइ चवंदा अदी असां कहिड़े टाइम ते फेस वॉश करे छॾियूं, त बाबा हिन प्रोसेस में तव्हांखे फेस वॉश नाहे करणो। ठीकु आहे, त ही असांजो जेको प्रोसेस आहे उहो हाणे ॾिसो जॾहिं नीडल्स तव्हांजी स्किन में वञनि पियूं, नैनो नीडल्स आहिनि या माइक्रो नीडल्स आहिनि, तव्हांजी स्किन में वञनि पियूं त ऑफकोर्स मूं तव्हांखे छा ॿुधायो त जॾहिं असां हिननि खे डीप पोरिंग कंदा आहियूं, डीप पोरिंग तमामु ज़बरदस्त हूंदो आहे बिनिस्बत काफ़ी लेडीज़ खे डपु थींदो आहे जंहिंजे करे असां 5.0 ते रखी छॾींदा आहियूं ऐं उहो जेको आहे प्रॉपर असांजो पिगमेंट जेको आहे उहो प्रॉपर स्किन में न वेंदो आहे। राइट, त असांखे हिन जो नंबर्स वधाए ऐं जॾहिं असां 3 लेवल ताईं उनखे खणी वेंदा आहियूं त उन जे लाइ ज़ाहिर आहे थोरो पेन थींदो आहे ऐं ब्लड बि निकिरी सघे थो, त उहो नॉर्मल आहे। इहो नॉर्मल आहे, तव्हां उनखे बिल्कुलु न पाण जेतिरो तव्हांजो ब्लडिंग निकिरंदी स्किन मां, तव्हांजा जेके ब्लॉक तव्हांजा जेके ब्लॉकेजिस अची वियूं आहिनि, ज़ाहिर असां कोलेजन प्रोड्यूस करियूं पिया त तव्हांजो जेसि ताईं उहे ब्लॉकेजिस खोलींदासीं न त कोलेजन तव्हांजी कीअं प्रोड्यूस थींदी। राइट, त उन जे लाइ डिॼण जी ज़रूरत कोन्हे। ॿी हिकिड़ी शइ तव्हांखे बिल्कुलु प्लीज़ बी केयरफुल ऑफ इट। तव्हां वञो था जॾहिं माइक्रो नीडलिंग लाइ, अगरि तव्हांजे साम्हूं नीडल खे जीअं असां हॉस्पिटल्स में माण्हुनि के दिमाग़ में आहे त असांखे नीडल जेका आहे जॾहिं हू खोले तव्हांखे लॻाए पियो मतिलबु न ई लॻाए पियो, अदरवाइज़ यूज़ थियल लॻे। क्लियर, त प्लीज़ इहो कोशिशि करे ॾिसंदा करियो। ज़ारा प्लीज़ टेक ओनली वन थिंग ऑन विच वी आर डिस्कसिंग, उहा ई शइ खणो जंहिं ते डिस्कस असां करियो पिया रिलैक्स थी एंड फर्दर जेके प्रोडक्ट्स आहिनि। जी हा, त वधीक इज़ीली ॻाल्हि जेका आहे न सम्झ में ईंदी। जी हा, जी त असां जेका ही नीडल असां ही हिननि जो कवर हूंदो आहे असांजी नीडल्स खे कवर अप करण जे लाइ
कोशिश कंदा करियो त तव्हांजी जेका नीडल आहे उहा बिल्कुलु नई तव्हांजी निकिराए एंड देन तव्हांखे यूज़ कई वई आहे। ज़बरदस्त तव्हांजी ही शइ जेका आहे टीयर थियल आहे। हॉस्पिटल में त ॾाढो अवेयर हूंदा आहियो पर इन प्रोसेस में बि अवेयर हुजणु खपे ऑफ कोर्स अवेयर ऑफ तव्हां हुजणु घुरिजो या तव्हांखे इन जे करे ही शयूं खणी आई आहियां। तव्हां किथे बि वञो था हू तव्हांखे बसि नीडल्स लॻाए शुरू थी था वञनि। काइंडली पंहिंजे अॻियां नीडल्स खोल मूंखे लास्ट प्रोग्राम में ज़ारा इहा ॻाल्हि तव्हांजी ॾाढी अट्रैक्ट कई, ॾाढी सुठी लॻी जॾहिं तव्हां चयो त वैक्स जेका यूज़ कई वेंदी आहे उहा अगेन एंड अगेन यूज़ कई वेंदी आहे त स्किन प्रॉब्लम्स थींदा आहिनि। सो जॾहिं इंजेक्शन ऐं इंजेक्ट करण जी ॻाल्हि अचे थी त ऑब्वियसली उन वक़्तु त थोरो होशियारप सां वेहणु खपे। ॾिसो हिननि प्रोसेस जा सुठो अमाउंट वरितो वेंदो आहे। ओके, त जॾहिं तव्हां हैंडसम अमाउंट पे उन्हनि खे ॾियो पिया देन तव्हां उन्हनि खां कमु करायो पिया ऐं पोइ बीमारियूं खणी पिया अचो। इहो बि क्वेश्चन आई थिंक सो बेटर आहे त छा अमाउंट हूंदो आहे मैक्सिमम त जीअं असांजी जेके भेनरूं आहिनि हिन वक़्तु ॾिसनि पियूं ऐं हू सोचनि था मूंखे कराइणो आहे त उहो थोरो माइंड सेट करे वठनि। माइक्रो नीडलिंग जी पर सिटिंग नियर अबाउट 10,000 ताईं हले पई, पर असां वटि वरी हींअर उन्हनि जा तव्हांखे ख़बर आहे असां डील्स रखंदा आहियूं त मूं वटि हींअर पर सेशन जेको आहे उहो 5,000 जो हले। ओके जी, ओके जी, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं हीअ मतिलबु टाइम टू टाइम तव्हांजूं डील्स ईंदियूं रहंदियूं आहिनि? जी, असांजूं वीकली डील्स हूंदियूं आहिनि, पोइ वीकली डील्स में कस्टमर्स अची कमु कराईंदा आहिनि ऐं वीकली डील्स रखण बि घुरिजनि। पर ॾिसो वीकली डील्स में बि थोरो कॉन्सेप्ट माण्हुनि जो ऐं अदनि जो क्लियर करणु चाहींदसि त ॾिसो जिते शइ जेका आहे उहा आहे 5,000 जी, ठीकु आहे, उते तव्हां जॾहिं 8,000 भरियो पिया त छो पिया भरियो, राइट? हाणे अगरि 8,000 वारी शइ खे असां 5,000 में आणे छॾियो आहे त का त शइ असां स्किप कई हूंदी। बिल्कुलु, टू बी ऑनेस्ट, त कोशिशि कयो जिते बि वञो पिया, जंहिं जॻह ते बि वञो था, पहिरीं शइ पंहिंजा प्रोडक्ट्स ज़रूरु चेक कंदा कयो। मोस्टली आउं पंहिंजे क्लाइंट्स खे ज़रूरु इहा अवेयरनेस ॾींदी आहियां त तव्हां अगरि मूं वटि वेठा आहियो त काइंडली जेको प्रोडक्ट तव्हांजी ट्रॉली ते रखियलु आहे उहो चेक ज़रूरु कयो, उन जी एक्सपायरी ज़रूरु ॾिसो त छा उहा ई शइ तव्हां ते यूज़ थिए पई। छो जो असां वटि चीटिंग तमामु घणी आहे, हर जॻह ते आहे, ज़ाहिर आहे असांजे प्रोफेशन में बि हूंदी, राइट? त कोशिशि कयो त तव्हां जेको पंहिंजो प्रोसेस कंहिं बि शइ जो करायो पिया त एटलीस्ट तव्हांजो खे ख़बर हुजे त तव्हांजे मथां जीअं वैक्स जी ॻाल्हि अची वई, सेम उहा ई शइ त तव्हांजो जेको प्रोडक्ट तव्हांजे मथां यूज़ थिए पियो छा प्रॉपर उहो ई प्रोडक्ट यूज़ थिए पियो या न, जिते तव्हां ख़र्च कयो पिया उहा शइ छा सही आहे या न। ज़ारा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई आहे, ऐं वेठी हुयसि ऐं मथां फैन हलियो पियो हिकु जॻह ते त ॾाढो आवाज़ हुयो, मूंखे ॾाढो आवाज़ इरिटेट कयो, मथे ॾिठो त हिन फैन जो आवाज़ आहे, हुन ते लिखियल हो नॉइस लेस, ऐं आवाज़ एतिरो हुयसि ऐं तंग थियसि ऐं मूं ॾिठो त हिन फैन जो ई आवाज़ आहे। सो ईअं ई आहे, माना लिखियल कुझु आहे, कमु उबतड़ आहे। सो ईअं मुंहिंजे ख़्याल सां ईअं जिथे बि आहे उते तव्हांखे असल में चीटिंग इंसान जो इहो हिकिड़ो अमल आहे जेको असां न चाहे बि कॾहिं कॾहिं करे वेंदा आहियूं, पर कोशिशि करणु घुरिजे त बी पॉज़िटिव ऐं कोशिशि कयो डू पॉज़िटिव, बी पॉज़िटिव, थिंक पॉज़िटिव। तव्हां जॾहिं पॉज़िटिविटी ॾांहुं वेंदा त मुंहिंजे ख़्याल में तव्हां इहे ग़लति शयूं कोन कंदा। ऐं डिॼणु ज़रूरी आहे। असां जॾहिं अलाह जी ज़ात खां डिॼंदा आहियूं त पोइ कोशिशि कंदा आहियूं त इन्हनि शयुनि में न अचूं। ग़लति शयूं त ग़लति आहे। ऐं मां सम्झां थी ज़ारा हिकिड़ो ठीकु आहे, हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे डिॼणु, पर सेटिस्फाई रहो, दैट्स मच बेटर न, त तव्हां सेटिस्फाई रहो। इहे शयूं अॻियां हली करे पोइ नुक़सान ॾियनि थियूं, इंसान खे तंग कनि थियूं। ऑफ कोर्स, बिल्कुलु। ऐं तंग थियण खां माण्हू कोशिशि करे था बचे। हा, बचणु घुरिजे। ऐं असां जॾहिं हिननि ट्रीटमेंट्स ते ईंदा आहियूं त ही ट्रीटमेंट थोरा लेंदी ज़रूरु हूंदा आहिनि, बट ॾाढा सुठा हूंदा आहिनि। कोशिशि कयो जिन लेडीज़ सां तव्हांजा ओपन पोर्स जो इलाही मसइलो आहे, तमामु घणो मसइलो आहे, तव्हांजी स्किन जेका आहे उहा मतिलबु जुरियूं अची वियूं आहिनि तमामु घणियूं, तव्हांखे एज खां पहिरीं तव्हां वॾा लॻो पिया, त कोशिशि कयो, ही ट्रीटमेंट तमामु सुठा हूंदा आहिनि। उन खां अलावा
ऐं अॼु हिकिड़ो ॿियो बि थेरेपी ऐं ट्रीटमेंट खणी आई डायमंड आहियां थेरेपी डायमंड थेरेपी खणी आई आहियां ऐं तव्हां हिन जे बारे में ॿुधो बि हूंदो जी ऐं हाणे जॾहिं मूं ॻाल्हि कई आहे त तव्हां ज़रूरु सर्च बि कजो उनखे would be love to hear तव्हां खां ॿुधंदासीं अॼु डायमंड थेरेपी छा जी आहे डायमंड थेरेपी हिन में डायमंड्स हूंदा आहिनि तव्हां ॾिसंदा हिननि में नंढा नंढा डायमंड्स लॻल हूंदा आहिनि असांजे हिननि इंस्ट्रूमेंट्स में ऐं इहे इंस्ट्रूमेंट्स जेके आहिनि असां वटि ही जेका मशीन आहे इन जे थ्रू असां ठीकु आहे ठीकु आहे ही डायमंड थेरेपी असां ॾींदा आहियूं प्रॉपर तरीक़े सां स्किन में ठीकु आहे तव्हां को बि फेशियल करायो पिया कहिड़ो बि ट्रीटमेंट ॾियारियो पिया उन सां ही तव्हांजी स्किन जेका आहे प्रॉपर जीअं ड्राईनेस अची तव्हांजी स्किन जी जेका डेड लेयर आहे ही ॾिसो पिया तव्हां ही डेड लेयर जेका आहे उहा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे हिन में सकिंग प्रोसेस हूंदो आहे ऐं उन खां पोइ ही डायमंड जेका आहे हिननि जा स्लाइड डायमंड्स लॻल आहिनि इहे डायमंड्स जेके आहिनि उहे तव्हांजी स्किन तां जेका डेड लेयर हूंदी आहे उहो बिल्कुलु ख़तमु करे मीन्स पीलिंग जो प्रोसेस पीलिंग करे ऐं तव्हांजी स्किन खे बिल्कुलु ज़बरदस्त साफ़ शफ़ाफ़ शाइनी ऐं ग्लोई करे छॾींदी सो ही प्रोसेस बि तमामु सुठो आहे अॼु मूं सोचियो त तव्हांखे इहो बि इंट्रोड्यूस करायां वधीक डिस्कस पाण करियूं था ऐं वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो सो न्यूज़ ॾिसो ऐं वरी जल्दी सां वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में